अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं ज़िले दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू ओॿावड़ो में 3 ڪلاس जी शागردياڻीअ सां जिनसी ज़्यादतीअ वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ दादूअ में चवाण बिरादरीअ जो एहतजाज। दादूअ में चवाण बिरादरीअ पारां रजब चवाण, उर्स चवाण, अमीन चवाण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। दादू घोटकीअ जो ओॿावड़ो में 3 ڪلاس जी शागردياڻي सना अकरम चवाण खे वहशियत जो शिकार बणायो वियो आहे। मुज़ाहिरीन दादू जवाबदारन जो चेहरो CCTV फुटेज में अचण बावजूद घोटकी पुलिस अञा ताईं जवाबदारन खे गिरफ़्तार करे न सघी आहे। मुज़ाहिरीन दादू मासूम न्याणीअ सां जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदारन खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। मुज़ाहिरीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।